तव्हां साईं शाइर आहियो ऐं तव्हां पंहिंजी शाइरी लिखी आहे, उन में तव्हां कहिड़ी सिन्फ़ वधीक पसंदि आहे तव्हांजी शाइरी? पढ़ण जी हद ताईं मूंखे ग़ज़ल वणंदो आहे। अच्छा, हा, तव्हांजो पसंदीदा को ग़ज़ल? मुंहिंजा पसंदीदा इलाही ग़ज़ल आहिनि। को हिकिड़ो असांजे प्रोग्राम में। तव्हांजो छा मक़सदु आहे, त कंहिं बि शाइर जो या मुंहिंजो पंहिंजो? तव्हांजो पंहिंजो। मुंहिंजो हिकिड़ो ग़ज़ल आहे त विच सीर में सोणीअ जो जे प्यार मरी वेंदो, विच सीर में सोणीअ जो जे प्यार मरी वेंदो, एतबार करियो उन पल मेहार मरी वेंदो। वाह वाह। और एतबार जॾहिं टुटंदा न सवेल ॻाल्हि कईसीं, जी जी जी। विच सीर में सोणीअ जो जे प्यार मरी वेंदो, एतबार करियो उन पल मेहार मरी वेंदो, जे वाव में वेहिजी तो छंडके सां छता छोड़िया, जे वाव में वेहिजी तो छंडके सां छता छोड़िया, उस धार मरी वेंदी सिज धार मरी वेंदी। वाह वाह। बे वतन जी मिट्टीअ में बेवतन मरी वियल खे, बे वतन जी मिट्टीअ में बेवतन मरी वियल खे, ॿूरियो जे वयो पक सां ॿीहार मरी वेंदी। वाह वाह। सजदे जी तयारीअ लाइ जे सूंहं सॼो कंहिंखे, सजदे जी तयारी, सजदे जी तयारीअ लाइ जे सूंहं सॼो कंहिंखे, हर मुनकर जे मन में इनकार मरी वेंदो। वाह। गुॾियनि सां गुफ़्तगूअ में काई जे कमी आई, वाह। गुॾियनि सां गुफ़्तगूअ में काई जे कमी आई, एहसास में जाॻे थो सो ॿार मरी वेंदो। वाह वाह। ज़बरदस्त।